मां सभिनी चरणनि में सिर झुकाइण जो आसीस वठां सभई धन्य भागशाली आहिनि जेके प्यारा वैकुंठ रूपी सत्संग जो पंहिंजे नगर में आयोजन कराइनि था। वरी प्यार सां हिक हिक जे घर में वञी करे उनखे सत्संग जो सिक जो नोट ॾियनि था। उन प्यार जे सॾ खे पंहिंजो सम्झी करे मुंहिंजी संगत सॼी जेका आई आहे संत बाबा आजाराम समिति और उन सां मुखी पंचायत सर्व सहयोगी मंडल सखी बाबा जंहिंजो 50 साल वर्षी उपलक्ष्य मल्हायो थो वञे सत्संग के रूप में वो सत्संग भगवान सभिनी खे पंहिंजे हृदय में प्यार की बख्शिश कंदो सुमत जो दान बख्शींदो। सभिनी जो हे कयो लायो सजायो थींदो जेका जेका भी शेवा थी आहे व्यवस्था के बढ़ाने के लिए गरीब ॿारनि लाइ हेॾो हे पंडाल है जेका शेवा करे रहिया आहिनि पंहिंजे हथ जोड़ी निमरता प्यार सां ईश्वर उनखे फल ॾींदो पर उन्हनि ॿारनि जे तरफ़ां कॾहिं बि थोरो पंहिंजे हृदय खे ठेस न अचे उहा तकलीफ़ मारो समझदा थिया कंदा। असांजी हेॾी वॾी टोली संतन मोकिली आहे जंहिं सती बाबा जा 50 साल मां ॿ जेके अलौकिक शक्तियूं ॿुधायां पंजाने बाबा के जन्म शताब्दी मल्हाई वई। मार्च इंक में लखनऊ में कोई विहांव हो सुंदरदास सीटों पर वारो मां चवंदा तव्हांजे पूज पिता साहब जो लेख फेब्रुवरी कल्याण इंक में आयो मां घुरायो नज़र न आयो। जॾहिं शताब्दी 6 अप्रैल खां 2 अप्रैल ताईं मल्हाइण जो प्रोग्राम हुयो संगत अची रही असम में साईं साधुराम साहिब जी अमरावती में मानियो विद्वान मेघनाथ अरोड़ा ये जी आया मूंखे पत्रिका ॾिनई मार्च इंक जी मां विच हमेशह मां पुस्तक खणंदो आहियां पर हिन भेरे इन ख्याल से विसरी आदत आ स्टेशन में लथुम ये कल्याण खणे वरतुम ही जे ॾिठुम त हिन में संत बाबा वासुदाराम साहब की विलक्षण गौ भक्ति मां तुरती ते महिल फोन करायो गीता प्रेस वारनि खे भई लेख तव्हांखे कंहिं मोकिलियो आहे और जंहिंजो तव्हां लेख ॾिनो आहे उन संत जी जन्म शताब्दी मल्हाई थी वञे उन लेखवार जो नालो जो तव्हांखे बेनती आहे तो तव्हांखे सम्मानित कयूं। हाणे असां नाम ग्राम गॾु हुयो गोरखपुर ते वियासीं 5 टन साल में असांजो हे 5000 टन 5000 टन अञा ताईं साहित्य निकिरे थो 87 वरे खां हले थो। मां दिमाग़ में कॾहिं सिंधी संत जो लेख आयो आहे त न कयूं। ॿी संत बाबा के जन्म शताब्दी वर्ष आचार्य विनोबा भावे जो भी 100 वरे जन्म शताब्दी वर्ष हले डॉक्टर श्यामलाल मास्टर प्रीतमदास जो पुट आचार्य सां पहले वर्ष में गॾु रहियो आहे। उन्हनि जी का भारत में यात्रा ते पूरो साल
उन शताबंदी प्रचार जो निकती हुई वे न हुए कार हुए लखनऊ में कहीं जाते निवास हो स्वागत हो पर जो आश्रम जो वठी तव्हां ॿियो ख़्याल सां कयूं हितां बंसरा में मां ज़मीन वठे जी गौशाला खे ॾिनी आहे तव्हां हुते लको हणाईंदो ऐं हे बि साथी असांजा गुरुदेव जा अचनि था हू पाण मोटींदासीं कानपुर वेंदा भले मां आशा दीवार कई पए पिछाड़ी जो वक़्तु हो हे हिन जी टीम सॼी ॿिनी गाॾियुनि में पहुता केॾा दिमाग़ वारा हूंदनि दूरंदाज़ साहित्य जी दृष्टि से हर चीज़ के ॾिसण वारो वो जो बुज़ुर्ग बुढ़ो हुयो दर्शन करे आया वेठा मां पौड़ी पूरी कई न असां कुझु उन्हनि जे बारे में ॿुधायोसीं सिर्फ़ु माइक ॾिनोसीं वो माइक ते पंहिंजो ॻाल्हाए वियो नाश्तो कयोसीं रवाना थियासीं ओॾो पुस्तक आयो ॿ पुस्तक आया हिकु नंढो पुस्तक हो जंहिंमें 7 विषय जंहिं हिकु विषय में इहो हुयो जंहिंमें 10-12 लाइनियूं हुयूं त संत वटि छा छा सनातनी हली रहियो आहे कहिड़ी धुनी मलाई वई कहिड़ा दर्शन रखिया आहिनि कहिड़ी संत जी वृत्ति और वैसन छॾणा आहिनि वैसन त चैलेंज जे रूप में उन्हनि गाननि उते बुज़ुर्ग लाइन ॾिनी आहे त वैसन छॾणो त वञो शिव शांति आश्रम में आश्रम वारनि खे तो तूं तव्हां छॾे ॾियो मां डॉक्टर श्यामलाल खे ॿुधायो भाई तूं हिन खे ॿुधायो छा त असां वटि हे कुझु नियम आहिनि चवंदो साईं मां त अचां ई कोन तव्हां वटि अख़री जवाब इहो ॾिनो चल हिन जो ॾिस न वरसी मां कहिड़ी ख़बर मां तव्हां सां चई वियुमि मां चयो भाई हे ॾेखारियो आहे हेॾो सारो त हुनखे हिते का चर्चा बि न हली हुनखे अॻियां ॿुधाए बि न पियो आश्रम जी नियम आया हे कुझु आहे हे कीअं आहे इनखे छा घटना चइजे राम 100 साल सन 95 में महात्मा गांधी जो 100 साल मल्हायो पियो वञे आचार्य जो 100 साल वो पुस्तक गुम थी वियो मां पवनार वियुमि मां दिल्ली मराठ कयूं था सार भेनर सिंधियाणियूं ते रहंदियूं आहिनि सामने मिलबो आहे त पुछो मां हे पुस्तक असांजो ओॾे तव्हांखे छापकान मोकिलियो मां ॻोल्हे करे वरी कढियो उहो मिली वियो या संत जी और जो असां शिव नगरी में वेठा आहियूं संत बाबा जेसि ताईं शेवा जो लक्ष्य पूरो न थियो 12 वजे त हिकु साधना जो पीरियड ॾिनो वेंदो आहे पर साईं जी शेवा हुजे करे 12 थी वई 13 वजे गौन जी शेवा वहे खां पोइ तव्हां ॿुधी आयो जेको पिता हुते छॾे आयो उहो गुज़ारे वियो पगड़ियूं ॿार थी शादी जे लाइ बाबा जन 5 भाइर हुया उन्हनि जे लाइ 3 ॿारनि जो माइटियूं आहियूं जंहिंमें 2 नंबर बाबा साहब हुया भगत साहब जो नालो हुया साईं कंवरराम साईं बाबा जान हुया उन जा कागज में थी विया साईं भगत साहब विहाम हुया तंहिं खां पोइ सतगुरू उनखे आज्ञा कई 1.5 साल में साईं सतराम दास तूं शादी कर साईं बाबा जी ॿुधाइनि मां इहो सुपिनो सम्झी करे ख़्यालु लाहे छॾियो इहा इच्छा बि न हुई ॿिए भेरे सुपिने में दम ॾिना तूं शादी न कंदे तूं ब्रह्मचारी थी करे असां गृहस्थनि जी शेवा कंदे इहो ॿार असांखे खणणो वेंदो और तूं असांजी इहा ॻाल्हि न मञींदे त असां तुंहिंजा गुरू न बणंदासीं इहो ब्रह्मचारी खे कोन थींदो त गुरू केरु आहे मां केरु आहियां पर गुरू ई न बणंदासीं त बाक़ी शेवा कंहिं लाइ कई कृपा की थींदी साईं कंवरराम जी ॻाल्हि वेठो विहांउ थियो ॾाढो सेव में फैज़ाबाद असांजे कनकराम ॾिठो चए पियो जंहिंमहिल भाई साहिब खे मथो टेकण विहांउ भॼन हले पियो साईं जन जो वार्ता पाण घोट था पाण माइटी पाण करायूं नानो बि असांजो 30 साल शेवा में रहंदो मोदीराम त चवनि था अलाह तव्हां सभिनी खे वाधायूं ईअं ॾेई करे चवनि था घोट कुंवार तव्हांखे बि वाधायूं काटे जेको मां मुश्किल कयूं पीउ पाण ॿिन्ही जो वरी पुट खे कंहिं वाधाई ॾिनी आहे छो त 9 साईं नमूनो कयो
तो साहब प्रश्न कंदो आहे तो ॼाणींदो आहे। ईअं चई करे मुंहिंजी मुश्किल ते सम्झी विया कोई चवंदा छो भाउ जंहिंखे शिव रूप पति मिले उहा स्त्री वाधाई ॾियण जो हक़दार न आहे। शिव परमात्मा जो नालो आहे। शिव माना कल्याण कंदो। जेके भागशाली कल्याण जो घुराईंदा हूंदा उन पहिरियों पेज हमेशह जॾहिं खां इहा निकिती आहे पहिरियों पेज शिव जो हूंदो आहे। शिव मीन्स परमात्मा। यादि रखो जंहिंमें कोई पढ़ंदड़ आहे गीता प्रेस जो कल्याण जी कोई धार्मिक थियो धार्मिक पुस्तक पढ़ो असांजे शांति को हाणे निकिती आहे और कल्याण जो सस्ता कॾहिं अहिड़े मौक़े ते बि पंहिंजा लख घाटो कराए करे कंहिं साहित्य खे हलाइण जे लाइ सस्ते उहे मारवाड़ी पंहिंजे पतियुनि मां पैसा कढी करे उन खाल खे पूरो कंदा। राम बसि हिकिड़ो ई लेख चलो पढ़ी छॾियो शिव जो कल्याण करण जो वॾे जीवन सां वास्तेदार आहे। मुंहिंजा प्यारा परमात्मा शिव आहे। परमात्मा हे नारायण चोले में पाणी आयो आहे हे लक्ष्मी के रूप में। ये अनेक रूप आहिनि पर स्वरूप सभिनी जो हिकिड़ो आहे। वो कहिड़ो आहे? वो आत्मा। पूरे ब्रह्मांड में आत्मा ज़रे ज़रे में ब्रह्मा में विष्णु में महेश में असां सभिनी में हिकु ई आत्मा। 100 रूप असांजो पंहिंजो रूप सभिनी जो हिकिड़ो आहे। जॾहिं इहा असां मन में धारणा कयूं सत्य सां जुड़ूं सत्संगी तॾहिं आहियूं असां जो असांजी दृष्टि में कोई धारियो न रहे परायो न रहे ॿियो न रहे। जेसिताईं इहा शइ आहे वन जे ॿियाई खे दुई दूर करो कोई और नहीं दुई दूर करो कोई और नहीं सब साध वेखो कोई चोर जो। वेद संसार दे तो असांखे वेद में वेदांत निकितो जेको निजी परमात्मा खपे। वेदांत के चित्रण असांजे गुरु नानक साहिब कलयुग जे वक़्त में छाट में जीअं असांजा सूफ़ी संत हिकिड़े ई कलाम में सॼो वेद जो तत्व ॾेई आया आहिनि। मां कलाम चवंदुमि हिकिड़ो सूफ़ी प्यारे अशोक चई विधो त सूफ़ी उन ख़्याल सां यादि अची वियो सूफ़ी सम्झो हिकिड़ो साहिब जो शब्द हिकिड़ो सूफ़ी कलाम सम्झ प्यारा। मुझे आत्मा वेदांत में मां हिकिड़ो पद पढ़ी छॾियां। ओंकार सर्व प्रकाश। ओंकार में सॼो प्रकाश आहे। आत्म शुद्ध अकरे अविनाशी। वो ओंकार आत्मा के रूप में अकरे कुछ करे नथो और नाश न थियण वारो अविनाशी आहे। इन जे लाइ ईश जीव में भेद न जान छो जो जीअं ईश्वर अविनाशी आहे अनादि आहे आदि न आहे तीअं जीव बि अनादि आहे उनजो आदि न आहे। सिर्फ़ु संसार जी प्रक्रिया हलाइण जे लाइ जीव पाण में पैदा कयो अथई। जीअं भॻवान कृष्ण गीता जे ॿुधाइण लाइ अर्जुन जीव हुयो और होॾे पाण मां ई पैदा कयईं। उनजी शायदि 10 जा गीता में ॾिनई। पांडवनि में अर्जुन जेकी तूं आहे सो मां आहियां। प्रश्न खड़ो थी वेंदो त गीता कंहिंखे ॿुधाइनि पई। उनखे जीव बणाए शोकाकुल करे आत्मा जो ज्ञान ॾिनई। सभु कुझु बणियो पियो आहे तोखे कुझु न करणो आहे। न कोई कंहिंखे मारे थो न कोई मरे थो। ये भगवान जो कथन आहे। प्रभु कृपा करे कड़ी जन्म में शल असांजे मगज़ में इहा शइ फिटी ईंदी। न कोई कंहिंखे मारे थो न कोई मरे थो। और जन तूं न मारो वञे थो जंहिंमें शौक़ तो करे। ये सब पाप हैं। पापी को नाश करने के लिए अपने पाप ही प्रबल होते हैं। राम जी तू रावण के मारो चाहे मां न मारो कहीं मारो कि पापी को पाप करने के लिए अपने पाप ही प्रबल होते हैं। घरों भर दी वापस राम मुझे प्यारा
ईश जीव में भेद न जानो, साध चोर सर्व ब्रह्म पछान। हस्ती चीटी हाथी किरली चरण कख लो आदम माना ब्रह्मा, कख का वठी ब्रह्मा, चरण लो आदम एक अखंडत बसे अनादि। हिकिड़ो अखंडत जेको खंडत न थिए उहो अनादि आत्मा के रूप में असां में सभिनी विराजमान आहे। मुंहिंजा प्यारा, त हर संसार जे जीव खे जेको बि आहे, नंढो वॾो ॿार ॿुढो, सभिनी खे शांती खपे। उहा शांती असांजे आत्मा जी शइ आहे, आनंद असांजे आत्मा जी शइ आहे। काथां बि न मिलंदो, काथां बि न मिलंदो। श्री राम मां हिकिड़ी कथा जो हिकु राजपुत्र खे हिकिड़े भेरे ख़्यालु उथियो त मां शांती पायां। जीअं पर शांती मिलंदी संतनि मां, जिन वटि आहे, जिन वरिती आहे, उन्हनि जे संग में यादि रखो जेके वेठा आहिनि सभु शांती सां वेठा आहिनि। संतनि जे दर्शन सां ई शांती। सभिनी साधननि जो फल, जेके बि धार्मिक साधना आहिनि ॻणियूं वञनि थियूं, उन सभिनी साधननि जो फल आहे आत्मक शांति। उहा दर्शन सां ई शांती अची वई। कुझु कोन करणु, शांती पाइण लाइ कुझु बि न करणु। अशांति करण लाइ, संसार ठाहिण लाइ कुझु करिणो पवंदो, शांती लाइ। संतनि जे सत्संग मां विवेक मिलंदो, छा करिणो आहे छा न करिणो आहे। संत जे दर्शन सां शांती। साध के संग नहीं कछु घाल, साध के संग सुखमनी गुरमुख करण वारा वेठा हूंदियूं, भेनरूं भाइर। साधु जे संग में काई महिनत न करणी पवंदी। दर्शन भेट तो होत निहाल, दर्शन थियो तूं निहाल। ॼणा मिसाल ॾिनो अथऊं, तूं सूरज जे अॻियां वञ, तोखे उनजो प्रकाश घुरणो कोन पवंदो। संत जे अॻियां आहे तोखे शांती घुरणी कान पवंदी। राम श्री राम। हाणे चऊं उहो राजकुमार ईअं उत्कंठा थियसि त वञा कंहिं संत ॾे। हिकु पहाड़ी ते संत ॿुधो ऐं सुबुह जो उथियो, किराक्रम नाथ नाश्तो खाधई। हिकिड़ो दोस्त हुउसि नगर में, उन ॾे वियो। उतां थी करे पहाड़ी ते उहो संत हुयो, हलंदे हलंदे उते पहुतो। संत खे वेनती रखियईं, कृपा कयो मूंखे शांती मिले। संत चयुसि, तूं कमनि खां ई वांदो कोन्हे, तोखे शांती कान मिलंदी। हुनखे विचल थी, मां कमु, मां राजपुत्र कुझु कयईं कोन। त सोचणु लॻो, संत त कोई बि चर्चो न ॻाल्हाईंदो, मिथ्या न ॻाल्हाईंदो, पोइ वांदो ई न आहे, शांती कान मिले। साईं मां कुझु कंदो त कोन आहियां। जंहिंमहिल ईअं चईं तूं सुबुह जो उथण खां वठी हिन महिल ताईं तूं हज़ारे कम कया आहिनि, वरी चईं थो त मां कुझु कयो कोन्हे। हाँ चुप थी। चईं बचा कम तूं उथें, हिकु हिकु जेको पेर हलियो इहो कमु कयो। पेर जो कमु हलणु आहे, अखि जो कमु ॾिसणु आहे। तूं अखि छिबी करे, तूं ॾिठो करे। कननि जो कमु ॿुधणु आहे, हथनि जो कमु करणु आहे। तूं किरिया कई, हे कया, पेर खई, ओहो असां खुलियसि। कुल मिलाए टोटल जेको हुन संत जो तूं हिन महिल ताईं हज़ारे कमु कया अथई, बसि इहो जो ॿुधाई जी चुप थियसि। बसि अखियुनि जे बूटे शांती अची। राम शांती अची। शांती शांती असां पंहिंजे स्वरूप जी पहचान कयूं। शांती शांती। श्लोकनि खे पकड़ियो। असांजे संतनि संसार में ॿ पुञ लिखिया अथऊं, ॿ पाप लिखिया अथऊं। ॿ पुञ, ॿ पाप। हिकिड़ो पुञ आहे पाण खे सुञाण। पाण सुञाणी आहे परमेश्वर जी सुञाण जी पूंजी। जिन पाण सुञातो उन परमेश्वर
हे पहिरियों पंहिंजा ॿियो पंहिंजो आहे जा ॿ हिसा करणु जंहिंमें अधु हिसे में मन वचन कर्म करके कंहिंखे बि न दुखाइनि और बाक़ी अध में जंहिंखे असां पुण्य सम्झूं था उहे पुण्य आहिनि ठीक इन जे आपोज़िट में पाप जिन पाण न सुञातो हुन हिकु पाप कयो और अध पाप में जिन मन वचन कर्म सां कंहिंखे कष्ट पहुचायो न सौ बंदगी न हिकु रज़ा हुई और अध में बाक़ी जंहिंखे असां पाप सम्झूं छड़ा पाण सुञाण जी आवश्यकता आहे संतनि जे संग में अची असां आत्मा ज्ञान खे प्राप्त कयूं कि संसार में जेके असां दुखी सुखी थी रहिया आहियूं पंहिंजे भाषण जे करके मां ऐं मुंहिंजे भाषण जे करके असां दुखी सुखी आहियूं त दुख सुख ठहे दुखत मिथिया भावना ज्ञान जे पहिरें शास्त्र में दुखत मिथिया भावना जॾहिं दुख अचे थो तॾहिं संसार फिको थो वञे मिथिया आहे सुखद भावना सत्य जॾहिं सुख आहे तॾहिं संसार खे सचो थो करे सघे ज्ञान भावना कर्म कर निश्चय सकल न सक ज्ञान जी दृष्टि सां कर्म कयूं निश्चय में न सुख आहे न दुख पंहिंजे भाषण श्री राम कर्म जे प्यारा हिते सावजन था संतनि जे संग में आहियूं पहिरियों इहो कमु असांजो अहिड़ो फ़क़ीर सिंध में रोहल साहिब जंहिंजो हेॾो ग्रंथ निकितल आहे मुस्लमान हूंदे उनजा 4 पुट मुस्लमान थिया उहे चारई मुस्लमान हुया मुस्लमान जा पुट मुस्लमान पर चारई फ़क़ीर थिया दुनिया जे तख़्त जे इतिहास में ॾाढा अहिड़ा के हिकिड़ो मिसाल में जंहिं फ़क़ीर जा चारई पुट संत थियनि फ़क़ीर थियनि 8 ॾींहं मेलो हलंदो आहे कंडड़ी में राम रोहल साहिब करोड़नि जे हुकूमत में कलोनी जी हुकूमत हैदराबाद में उनजो वज़ीर हुयो बादशाह बुढो थियो खयों त हज ते वियो हिन वज़ीर खे साण वठी वियो ओॾे हिकु सुंदर लोई वरितईं उहा ज़मज़म जे पाणी सां हुनखे पाक कयईं उहा खयो आहे और हिनखे चयईं पंधु वेंदा हुआ सवारियूं न हुयूं त या ॿेड़नि ते जॾहिं मां मरां तॾहिं हे मुंहिंजे मथां वेही बसि हुन मोटी आया सुख सां कुझु ई ॾींहंनि में बादशाह सलाम रुख़्सत थियो जंहिंमहिल तयारी थी हुनखे त हुननि जे पुट खे चयईं आख़िर बादशाह उन खे थियणो हो बाबा तव्हांजे पिता साहिब में हिकु शाल चयो आहे किथे आहे त हिते साईं तोशा खाने में ॾिसो घुरायो मिली वई चयो हे जंहिंमहिल जे ॾिठई त पुट जो मन हिरकिजी वियो चयो न इहा शाल हाणे तव्हां मुंहिंजे लाइ रखो पिता जे मथां ॿियो तखमल या कीम खाब कपिड़ा विझूं था जंहिंमहिल इहो जे ठपो चयईं त असां ॿ ॻाल्हियूं यादि कयूं वैराग अचण जो और साईं जे मिलण जो परमाण कोई कोन्हे कंहिंखे काथां वैराग ईंदो कहिड़े अखर तां कहिड़ी महिल काथे कहिड़ी परिस्थिति में और तंहिंखां पोइ उन वैराग जे साईं जे पथ ते हलण खां पोइ कॾहिं साईं मिलाईंदो हिन लाइ प्रमाण न त हिन प्यारे खे बसि हिते ठोकर लॻी अड़ी हुन पिता जी एॾी भावना मां कीम खां विझां थो और लोई बसि उतां ई पंहिंजी वज़ीर छॾे करे ऐं सिधो हली पियो वैराग वारे खे रस्तो न पकड़ींदा हुनखे पंहिंजो मुंहुं थींदो जीअं महात्मा ॿुध पकड़ियो स्वामी रामतीर्थ पकड़ियो वैराग वारे खे पंहिंजो मुंहुं थींदो हलंदो वियो हिकु कोई नहर जो कंठो अची वियो कोई अलौकिक फ़क़ीर मिली वियो जंहिंजी दृष्टि पइजी वई हे फ़क़ीर अॻिते वेंदो ई रहियो हिकिड़ी जाइ ते कंडड़ी हुई उहा कपिड़नि में अटकी त उहा छॾाइनि उते वेही वियो त बसि हक़ जो दीदार थी वियो उते कलाम चई कंडड़ी में करतार ॾिठोसीं मुंहिंजो रांधो रमज़न पोइ त सॼी कंडड़ी में विझी वई हुन फ़क़ीर जो कलाम पहिरियों सुञाण सम्झ मन
दर्शन अपना रूप पछाना भलो तेरी अपना रूप पछाना अपना रूप पछाना भलो तेरी अपना रूप पछाना समझ मना दर्शन अपना रूप पछाना समझ मना अपना रूप पछाना जैसे सिंह अजामे डोला आपन तीनस भरमते भूला जैसे सिंह अजामे डोला आपन तीनस भरमते भूला जान गया है अचान जान गया है अचान जान गया है अचान जान गया है अचान संग मन दर्शन अपना रूप पहचान भलो तेरी अपना रूप पहचान संग मन दर्शन अपना रूप पहचान भलो तेरी अपना रूप पहचान स्वामी रामतीर्थ महाराज जो विदेश में पहिरियों संत विया विवेकानंद चङे वक़्त खां पोइ श्री राम पर पिछाड़ी गंगा में रहे उन में हितास ईंदो आहे आनंद छा में आनंद छा में खपे न छा में आनंद आहे बाग में ॿुधाइनि शांति आनंद असांजी आत्मा में हाणे छा थो थिए भई ॿार पैदा थियो उन जो आनंद माता जे थन में आहे उहा अवस्था ई आहे इन खां अॻिते वधियो हुन जो आनंद खीलुणनि में पियो इन खां अॻिते वधियो हुन जो आनंद किताबनि में आहे हुन खां आनंद अॻिते वधियो जॾहिं जान थियो तॾहिं जेका पढ़ाई कयईं सर्विस करणु शुरू कयईं पैसो कमाईंदो तॾहिं शादी करे वरी आनंद पैसनि कमाइण में हलते हलते शादी थी आनंद पटजण लॻो वरी अधु आनंद स्त्री में अची वियो हलते हलते स्त्री में पुत्र पैदा थियो आनंद बटियो पुट में आनंद थियो बसि हाणे त कथा पूरी थी थिए हिकु ॾींहुं घटना इहा थी त हिते स्कूल में वेठो हुन ॾे माण्हू वियो तुंहिंजे घर खे ॿाहिरि लॻो पोइ स्कूल मां डुकंदो आयो अची ॿार ॾिसे त स्त्री ॿार बीठी आहे पर ॿार कोन्हे चयांसि ॿार जे अंदरि रहिजी वियो त न कुझु स्त्री खे चई न पाणी टप खाधई चुप करे वेही स्वामी रामतीर्थ चए थो हाणे ॿुधायो आनंद किथे बचियो अचे पंहिंजे प्राणनि में मां वेंदुमि मुंहिंजे साह हलियो आहे प्राण विया माना आत्मा हुई राम मुंहिंजा प्यारा असांजे हिन शरीर अस्तूल खां कंहिंखे मन जो आहे ॿिए मन जो आहे ॿिए मन जो आहे जेतिरो बि आहे हिन खां वॾो मन आहे हिन मन खां वॾो असांजी ॿुधी आहे हिन ॿुधी खां वॾा प्राण आहिनि प्राणनि खां वॾी आत्मा आहे काई बि कामना वासना मन में उथी हिन हेॾे सारे शरीर खे ओॾाई खणी वञणो पवंदो पहुचाइणो पवंदो तॾहिं कामना पूरी थींदी हिकु ख़्यालु हिन हेॾे बाडी खे वठी वञणो राम पर मन असांखे भिटकाए मारींदो बाज़ारि वियासीं मन चाहींदो जेकर हे शोरूम बि मूंखे पंहिंजो हुजे या त कपिड़ो वठणो जेकर पंहिंजो हुजे हिन कारखाने खां कपिड़ो घुराईंदो जेकर कारखानो पंहिंजो हुजे राम हिते ॿुधी चएसि थी तूं इहे कामनाऊं कंदे कीअं पई थी ॿुधी नियंत्रण करेसि थो अहिड़ियूं कामनाऊं न था साईं खां इहो घुरूं साईं एतिरो ॾे जेको असां संभाले सघूं ॿुधी हिन खे नियंत्रण में कंदी
थोड़ो ख़्यालनि जा पुलाव न खा फिर ताड़ियूं वॼणु या खिलाइण किलबा निकितियूं आहिनि इहे इन जे लाइ निकितियूं आहिनि जेके इष्टऊं कामनाऊं सां मन में भरे हे छा छा बनंदे इहो अॻे इहे नंढनि ॾींहंनि में इहा शइ हुई छा उन्हनि खे फ्रेश करण जे लाइ हे ताड़ियूं ऐं खिलण आहिनि न त फ़क़ीरी मत में संत जे मत में खिलण खुआरी आहे जेॾो खिलंदे तुंहिंजे अंदरि कारो थींदो शुद्ध न थींदो तूं मन में मौज मस्ती कर पियो कोई मना न आहे राम परम संत कबीर साहिब असांजे हिन नगर जो कबीर हसस किने न पाया जंहिंजो नालो परमात्मा आहे तूं माया में सदाईं ख़ुशि थी भोग थो करे मना न आहे हसस किने न पाया जिन पाया सिंध जा जेके फ़क़ीर आहिनि मूंखे हिकिड़ो बि ॾेखारियो जंहिंजो खिलंदो तव्हांखे फोटो मिले तव्हां सिंध जा फ़क़ीर ॾिठा ई कोन श्वास चढ़ियो पियो दम ते रखी कदम आश्क चढ़िया अछत साईं सतराम दास साहब बस श्वास चढ़ियो पियो खिलण चढ़ियो न मिलंदो श्वास चढ़ी वियो मन इंद्रियूं पंहिंजो पाण नियंत्रण में अची वसनकोट शहनशाह श्वास चढ़िया कान हेॾा निकिता भाई चंदराम साहब घोटी ख़ुदि ख़ुदा श्वास चढ़िया कान राम बस जयला जा थी रहिया उन दम आहे त हे आहे दम न आहे त पोइ असां कुझु कोन्हे जे दम अंदरि आहे त असांखे कुझु न आहे त बि असां हली वेंदासीं पर श्वास न हूंदो असां हली न सघूं राम राम समुंड जे कंठे ते वञो मछुआरनि ॾे तव्हां कंबल वेही वञी भेण सीअ में कीअं पिया पोइ ॾकणु शुरू कंदा आज़माए वञो ऐं ईअं पिया आराम सां पिया साईं जैसे सां तैसा आहे साईं कैसा जैसे से तैसा साईं कीअं जीअं सां जंहिं जीअं रखियो अथसि तीअं रखियो असां रखी ॾिसूं पोइ उन जा राज़ असां ॾिसी सघूं तंहिं लाइ संत जो कमु सिर्फ़ु इहो आहे असांजे ईश्वर ते विश्वास ते असांजो सभु कुझु लिखियो पियो आहे अधीरज थियण जी ज़रूरत ई कान्हे न शौक़ करण जी ज़रूरत आहे न चिंता करण जी ज़रूरत आहे न ऑब्जेक्शन उठाइण जी ज़रूरत आहे हे छो जेको थियणो आहे जो हुआ हो सो जाने प्रभु अपने का हुकुम अचे और चिंता कीअं थींदो इनजी करण जी ज़रूरत ई कान्हे चिंता ताकी कीजिए जो न होनी होए अणथियणी थींदी कान थियणी आहे असां थी वञे इन भव में असां जी रहियूं राम तुलसीदास संत असांजे उत्तर प्रदेश बनी बनाई बन रही बनी बनाई जेका बन रही अब कुछ बननी ना है तुलसी ऐसी दाम के मगन रहो तुलसी ले भरोसा राम का खटिया ले जा सोए ॾिसो मुंहिंजे संतनि खे आनंद सां पिया हलनि पंहिंजे स्वरूप जे में तत्व किरोड़ जा कम हलनि अरे भारत में असां अखियूं खोलियूं ॾिसूं संतनि भारत में चिंता कयूं रोज़ी रोटी राम परिवार वॾो थी वेंदो अरे ददा दाता एक है सबको देवनहार एॾो अनाज पियो आहे जंहिंजे टोट न आवई अगनत भरे भंडार देनहार सद जीवन हारा मन मूर्ख क्यों तां विसारा मां बि कमायां ज़ैफ़ां बि कमायां धीअ बि कमाए ख़ुशि था थियूं अंग्रेज़ी तहज़ीब आहे इहा हुतां जी संस्कृत आहे मां ॼायो आहियां मां कमाईंदुमि छोकिरो हुजे छोकिरी हुजे तॾहिं खाईंदासीं भारतीय संस्कृत आहे मां कमायां मां पाण खे खावां सभिनी खे खारायां इहे चयो त तव्हां संतनि खे ॾिसो राम अहिड़ा भारत में संतनि जो 25 लखनि जो भंडारो रोज़ जो हले घुरनि था पर घुरण सां फ़क़ीर खे पैसो मिले पर मथां दॿ न मिले तुंहिंजा प्यारा प्रभु ते भरोसो रखो बसि संतनि जो कमु इहो आहे प्रभु ते भरोसो विचलित न थी हिते जैसे शुभ अजा में डोलिया हिकिड़ी शेरणी आई पए उनखे जम थी वियो पाण हली वई पर उहो ॿारो ॿकरियुनि सां मिली उहो पंहिंजो पाण उथी पवंदा आहिनि हली पवंदा आहिनि उन में हलंदे हलंदे जीअं हो बि ॿिए कनि त हो बि ॿिए करे कॾहिं कोई अहिड़ो शींहुं अची वियो पर हे छा थो करे पियो चई मां ॿकरी आहियां त ॿकरी किथे हली आहे पाणी जॻहियूं वठी आयसि फेस ॾेखारियांसि ॾिस जहिड़ो मुंहिंजो आहे तहिड़ो तुंहिंजो आहे ॿकरी जो कहिड़ो रंग आहे
हिते गाज कर उहा गाज के बकरी भॼी वई त हिते संत मिसाल थो ॾे जैसे शिंग अजाम है डोला आपन चीनस भरम ते भूला जान रहा है अजाम कस्तूरी बसे मृग के माही बन बन सूंघे भिट के जाही कस्तूरी दर्शन अपना रूप पहचान बोलो अपना रूप पहचान दर्शन अपना रूप पहचान अपना रूप पहचान कस्तूरी बसे मृग के माही कस्तूरी में खुशबू निकलती है पर बन बन सूंघे भिटके जाए हिक हिक वण खे सूंघींदो वेंदो आहे मतिलबु हिन में खुशबू हुजे खुशबू पाण में निकिरेसि थी जा होए रहिया हैरान श्री राम तीअं असांजो जेको सुख आहे आनंद आहे उहो असांजे आत्मा में आहे असांजे भारतीय जनता पार्टी जो जेको आचार्य विद्वान गोविंदाचार्य चयो त लखनऊ आश्रम से आहे हिकिड़े भेरे ॿिए बि कंहिं नेता सत्संग में मिसाल ॾिनो हो हिकिड़ो भेरो उन मिसाल ॾिनो कहिड़ो शास्त्रनि में आहे कुतो हॾी ते टकरंदो आहे कुता पाण में हॾी ते टकरंदा आहिनि हॾी खे चॿाड़ींदा आहिनि उहो खून निकिरंदो आहे उहो जेको रसो ईंदो आहे उहो हॾी में कोन्हे उनजे खून में आहे पर हुनखे इहो भोलाव आहे त हॾी में रस आहे ये असां सम्झो आहे इंद्रियुनि में रस आहे इंद्रिय जड़ आहिनि तुंहिंजे आत्मा में रस आहे भॻवान कृष्ण गीता में ॿिनि अखरनि में फ़ैसिलो ॾेई छॾियो छल असांजे मगज़ में इहा वेहिजी वञे अर्जुन ॿियो त विश्लेषण ॿुधायांसि त ॾहनि इंद्रियुनि में यारो मन मां आहे सभु कुझु पाण आहे देवताउनि में इंद्र मां आहियां मुनियुनि में नारद मां आहियां पर वरी ॿियूं केतिरा केतिरियूं थियूं हलनि इंद्र जूं नारद जूं केतिरियूं थियूं हलनि पर सभु कुझु पाण ॾहनि इंद्रियुनि में यारो मन मां आहियां पर असां हिकिड़े खपे में चऊं अर्जुन कर्ता मां भोक्ता मां कर्ता तोखे बूंद मां ठाहींदड़ मां और अंदर आत्मा के रूप में भोगींदड़ मां आत्मा वेठी आहे तॾहिं असां आनंद वठूं था हर इंद्रियुनि जा छड़ो ख़्याल खे मटायूं हिते ई हृदय में कामना वासना उहा ख़्याल करण सां पूरी न थींदी उते ई भावना भॻवान खे दिक़त कुझु कमु मिलियो ई पियो काॾे वञे थोरो ख़्याल खे मटायूं त आत्मा ई मुंहिंजी खाई रही आहे आत्मा खे मां भोग लॻाए रहियो आहियां आत्मा ई पाए रही आहे आत्मा ई घुमी रही आहे संत अहंकार मां निरंकार में आनंद अहंकार मां तोखे जीव आकार जो आम न थिए आकार तुंहिंजे हथ में न आहे कंहिंजो आङुरियूं नथियूं हलनि कंहिंजा गोॾा नथा हलनि कंहिंखे रोटी हथ सां खाराइणी थी पए कंहिंजो हथ ईअं नथो थिए पियो इन आकार जो अहंकार न कर निरंकार उन परमात्मा तोखे हलाए रहियो आहे राम सकल घट माना जिन कन को निश्चय कर जाना राम सकल जिन तुमको निश्चय कर जाना रमता राम सकल घट माना जिन तुमको संग में साधन बने तो कुछ साध ग्रस्त में न कुछ न छॾाईंदा पारस लोह खे सोन बणाईंदा पारस में थोरो इहो ॿुधी छॾियो ॿिनि क़िस्मनि जो पारस हूंदो छा हिकु ॿुधो हूंदो ॿियो बि ॿुधूं असां
एक पारस इहो जो पारस लोह सां मिले पर न उहो रसायण जो तरीक़ो थींदो पर वो पारस मिलंदो किथे आहे या कंहिं महाराजा जे खज़ाने में या कंहिं सिद्ध पुरुष वटि इहो चयल आहे पर अॼु ताईं कंहिंखे इहो ॿुधण में आयो आहे त किथे मिलियो हुजे श्री राम हम अचूं उन अस्तूल पारस जो लक्षण छा आहे परिणाम छा आहे उन पारस मां सोन थींदो सोन कोई चबाईंदो कोन सोन मां सिको वठिणो पवंदो सिके खे कोई ॾिसी केसि ताईं ख़ुशि थींदो सिके मां पदार्थ वठंदो पदार्थ ॾिसंदो केसि ताईं पदार्थनि खे भोॻींदो उन भोॻण खां पोइ रोग ईंदो इहो अस्तूल पारस जो परिणाम श्री राम हाणे सूक्ष्म पारस कहिड़ो आहे संतनि जा वचन सूक्ष्म पारस संतनि जा वचन मन रूपी मनूर जेको लोह जे कट में औजार में संसार सां वास्तो संसार नास आहे ऐं मन जो वास्तो ई संसार सां इहे न हुजे त टिन अखरनि वेदनि जेके यादि कयूं जेके माई धनी हमेशह सत्संग करण महिल शुरू में इहा हिकु संध्याणी पढ़ंदी और साधु लीलाशाह बि पढ़ंदो हुओ कहिड़ो असत्यो मां सत्य गम्यम मर्तो मां अमृते गम्यम तमसो मां प्रकाश गम्यम साबित थी वियो न त मरता संसार में आया आहियूं असांखे अमरता ॾे वञिणो आहे अमर आत्मा आहे जेका अॻ में हुई और पोइ रहंदी विच में शरीर मिलियो आहे त अॻ में केरु हो हिन में उहा आहे तॾहिं प्रक्रिया परमात्मा खे जेतिरी जेको कराइण ई कमु पूरो थियो आत्मा कढी छॾे त पोइ पुछंदो थोरी राम तूं भाई छा पूरो करणो आहे मां तोखे मानस जो मिलियो आहे बहुत जन्म बिछड़त दुख पाया अस्थिर मत नहीं पाई ब्रह्मा जी ने सृष्टि ठाही तॾहिं शइ ठाहे उनजो नालो रखें राम उनजी पद्धति रखें हिन शइ जी शोभा साम्हूं हिन जी शोभा साम्हूं घोड़े जी शोभा तेज़ चाल में हाथी जी शोभा धीरे चाल में हाथी डुकंदो मज़ो न ॾींदो घोड़ो डुगरो हलंदो गॾां तीअं हर हिक जी शोभा नालो और उनजी शोभा नालो और शोभा पर मानस चोलेलाल साहब ने लिखियो बहुत जन्म बिछड़त दुख पाया अस्थिर मत नहीं पाई मानस देह पाए पद हर भर हे पद मिलेला तरी मथा टेके वञा मानस देह पाए पद हर भज नानक बाप बता श्री राम बस हम सत्संग समाप्त कर दो ॻाल्हि भेण धन आहे त असांखे मानव चोरो मिलियो आहे जब तुमको निश्चय कर जाना रमता राम सकल घट माया सो साधु परवान त असांजा संतनि जा वचन जेके आहिनि संतनि जे संग में अची वञे मन खे उन नखरनि सां ज्ञान सां अज्ञान खे शुद्ध कयूं असांजो मन कंचन थी पए पवित्र थी पए अंतःकरण शुद्ध थी पए अंतःकरण शुद्ध थी पई त पोइ उन्हनि जी शेवा करणु उन्हनि पुरुषनि जी ॼण भॻवान जी शेवा जंहिंजो अंतःकरण शुद्ध थी वई दरवेश थी वियो ॿियो जो ख़्यालु जेको हूंदो अंदरि में अची वञे आख़िर में फ़क़ीर लिखे थो हा जब मोर प्रीत साहब से लागी 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 रोहल भीत धर्म की भागी रोहल भीत धर्म की भागी जब मोर साहब से लागी जब मोर प्रीत साहब से लागी रोहल भीत धर्म की भागी जब मोर प्रीत साहब से लागी रोहल भीत धर्म की भागी आत्म में गलतान हो आत्म में गलतान अपना रूप बता
श्री राम यथार्थ जान हलियासीं थोरो हेठि लही जाऊं कर्म की दृष्टि से सावन संतन नीति शास्त्र में चयो सुखी दुखी नर जगत में सुखी दुखी नर जगत में धर्म करे सब कोय धर्म करे याद रखो वाणी में संत हरे राम धर्म करे सब कोय सुखी करे तो सुख बढ़े दुखी करे दुख खोय सुखी धर्म कंदो जो सुख वधो दुखी धर्म कंदो जो दुख नाश थींदो राम तो दुख बाबा दुख कटबा शेवा सां दुख कटबा दान सां नाम अंदर श्री राम बाबा मां चवां तॾहिं तो दिलि रखी करे जो प्रभु मूंखे कराए थो प्रभु जेकी मोकिले थो हिकु भंडारे में ॿियो निर्माण में टियों दान में मां तॾहिं दिलि रखी चवां थो न त दान जो लफ़्ज़ निकितो भाई मत खे ॾुखाई लॻी आहिनि ॾहों सो धर्म जो आहे दुख ॾिसी करे जंहिंमहिल घरनि में मां घर घुमंदो थो वञा ॾाढे वञणु थियो नाम सां दुख जो जेको दर्द मन खे सताईंदो आहे उन्हीं खे शांति मिलंदी उहो दर्द दबंदो दुख न घटिबो जेतिरा महीना तोखे लोणा लोणा ई पवंदो रखिया पियो पाए साधन में धागा पियो पाए भुल न कर राम फितर न आहे परमात्मा तोखे दुख ॾे वरी ॿिया लहण वारा चई भॻवान खे जॾहिं खिल ईंदी आहे जंहिं ॻाल्हियुनि ते खिलंदो आहे हुन में हिकु खिल इहा ईंदी अथसि जिन डॉक्टर मरीज़ खे चवंदा मां तोखे ख़ुशि कंदुमि उन में खिल ईंदी अथसि भॻवान खे भेण मां दुख उनखे ॾियां मूं आयो आहियां जेको उनखे ख़ुशि कयो न राम पर संत असांजा जो नर दुख में दुख नहीं माने परिस्थितियूं कष्ट संतनि खे न आहिनि जंहिंजो दुनिया में वॾो नालो आहे जंहिंजो ॿुधो था दुनिया सां ओतिरी टकरी आहे उनखे वॾा कष्ट मिलिया इतिहास खणी ॾिसो विचलत न थिया बुख न कोन्हे राम मुझे प्यारा असां शेवा कयूं और धन आहे तो दान कयूं संत ने एतिरो बि लिखियो तूं ख़ुदा जी बंदगी टंगजी करे कर पर तोड़ धन पियो आहे तूं न हलाईंदे ख़ुदा जी बंदगी क़बूल न कंदी हे सभु मनोरंजन जो साधन थी वेंदो धन सां ई सभिनी जा कम थींदा धन सां ई सभिनी जा कार्य थींदा स्वार्थ जा परमार्थ जा सभिनी जा धन जा कार्य थींदा हलायो लुटायो खुटंदो न खोड़ ईंदो साउन चोलनि वारो सभु सावा गुजरात हाँ बाबा आसूदो शाहूकार आहे आसूदो शाहूकार खे सॾिबो आहे पर जंहिंजो सखी नालो ॾिनो उन राजा अर्बन बि प्राप्त कयो बसि जेकी आहे मोकिल आश्रम जेकी आहे फिर उन्हनि जा आश्रम ठहिया मुंहिंजो ज़रूरु कोई प्रोग्राम कोन्हे कीअं ठही रहियो आहे केरु कराए रहियो आहे केरु करे रहियो आहे मां त तव्हां छा ॾिसंदा रहंदो मुंहिंजो ॾिसण कोन थींदो जागो जागो दुख कटणा त ॾहों सो उहो प्रदर्शन में न वठण वारो न ॾिसे उन ॾहें से धन खे ईअं हलायो जंहिंमें वठण वारो न ॾिसे हुकुम इहो आहे गुप्त में वठे वसण घोट वठे वसण घोट ख़बर न पए कंहिंखे गुरु जी गोलक में वियो गुरु जाने ॾहों सो ॿियो कढो जे बरकत वधाइणी आहे धंधनि में उहो बिलाशक खुलियो हले कोई रोगड़ वारो आयो कोई फ़क़ीर आयो किथे ॾियणो आहे जेको ॾिसे वरना ॾहें से को असांजो न आहे असांजो दुख ॾेई पोइ वेंदो मूंखे क्यास थो हिते कृष्ण ते तॾहिं मां ॻाल्हायां थो श्री राम सभु कोन ॻाल्हाईंदो इहा ॻाल्हि कोन खुटंदो हलायो कढी ॾिसो पोइ मूंखे ॿुधायो फ़ोन कयो तव्हां परिवर्तन कयो कुझु संतनि जे वचननि खे खणो तव्हांजो कल्याण थिए ॿ अखर मां हाणे ॿिया बि चई छॾियां असां संतनि मां हयाती भर पाए न सघंदासीं
जेसि ताईं मन मां इहो न कढंदासीं पाण खे ॼाणण जो पाण खे मनाइण जो हरियर साईं अरे संत वेठो आहे ॾंढो प्रणाम करे वेह वञी चुप करे सम्झो था जेको धार्मिक हूंदो इन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कंदो जेको कंहिं संत में या कंहिं शास्त्रनि में जिन खे इहो ज्ञान हूंदो इहो मनाइण ऐं ॼाणाइण संसार में त ॼाणाए थो हिते बि ॼाणाए थो मान ऐं आशीर्वाद ॿई खे मिलंदा आहिनि हाणे हाणे अभी अभी इन खे मटियो संतनि खे मनण कयो जेकी हो चवनि था असांजे भले लाइ चवनि था जॾहिं पक अची वई तॾहिं संतनि खे ॼाण जी तव्हांखे ख़बर पवंदी रमज़ ईंदी जेतिरी ख़ल्क मथो टेके ध्यानु उथंदासीं सॼी ख़ल्क ईंदी इहा ख़ल्क खे मां चई छॾियां छॾो घड़ी खनि इन कलाक जेको बीठो आहे तूं थोरो चुप करे वेह वञी त जंहिं संत खे मां मथो टेके रहियो आहियां उन संत जा 11 सेण घणा मिलंदा शहरनि में कहिड़ी शइ आहे जेका असांखे मथो टेकाए थी तुंहिंजो रस्तो खुली वञे न सम्झ में अचे इहा ॾिसण जी ॻाल्हि न आहे फिर वो कृपा करे संतनि जे वचन खे हवा में न वठो छो जो वेद शास्त्र भरिया था संतनि जो हिकु वचन सॼे विश्व जे लाइ आहे संत पुछण त पए त जवाबु कुझु कोन्हे पुछां कहिड़ी तूं गीता ते हलंदो रामायण ते हलंदो ग्रंथ साहिब ते हलंदो कहिड़े ग्रंथ ते हलंदो नज़रअंदाज़ थिया था संत और संतनि जा शास्त्र असांजो दुखी थियण जो कारण असां हिक ॿिए खे ॾिसूं था पंहिंजा फ़ैसिला कंदा काॾों तव्हां नीति जा किताब पढ़िया फैसलनि जा अरे नीतियूं पढ़ो शास्त्र पढ़ो जागो जागो संतनि जो संग कयो तव्हांखे घणा ज्ञान मिलंदा तव्हांखे रस्ता मिलंदा असां चुप करे वेठा आहियूं महीननि में केतिरियूं नियाणियूं बचायूं था ॿिनि अखरनि में फ़ैसिलो जेको बि फ़ैसिलो अचे कंहिं छोकिरी जो कंहिं बि छोकिरी अचे थी कुझु बि न ॿुधणो आहे ॿिए जो फ़ैसिलो करणु ॼाणो त मां हिकिड़े रंग ॾेई थो छॾियां बसि केरु फरियादी आहे साईं मुंहिंजी छोकिरी खे फलाणो तकलीफ़ थो ॾे तुंहिंजी छोकिरी खे वठी आ ॿियो कुझु बि न ॿुधणो आहे हिकु लफ़्ज़ तुंहिंजो न ॿुधा त छोकिरी खे वठी आ पुटु छा पिया पर तूं फ़ैसिलो तॾहिं खणिजो हिकिड़ो तुंहिंजे छोकिरे वारो मञे थो जेकॾहिं न आहे त बाबा मां न करे सघूं तूं ॿुध बि न कोई ज़रूरत बि कान्हे उन छोकिरे खे घुराए बसि छोकिरे छोकिरी खे विहाए ॻाल्हि उन जो आहे जेको पहिरियों आयो आहे उनखे कुझु तोखे छा चवणो आहे बसि उहो चई वञे अबा ॿुधे तोखे हिन जे लाइ छा जवाबु आहे 5-10 मिंट में फ़ैसिलो थी वेंदो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां हिकु माईअ जी मुंहिंजे खे वेठी माॻे इहा ॻाल्हि ॿुधाई हुई वरी छा मां रिपीट कयां ॿिए शहर जी धीअ बि ॿिए शहर जी हीअ माई वेठी आहे हितां हीअं छोकिरी वेठी आहे छा थी माई चए मुंहिंजी धीअ खे सॼो ॾींहुं मुड़ुसु मारींदो आहे ऐं ससु कुटींदी अथसि धीअ कर जी मुंहिंजी धीअ खे सॼो ॾींहुं मुड़ुसु मारींदो आहे ससु कुटींदी अथसि माई अॼु जे युग में ससु सोचे सघंदी आहे हथु खण हलो ठीकु आहे पर चङो त धीअ गॾु हुअसि धीअ खे चयो पुटु थोरो वरी सुरी आई चयोमांसि पुटु हे ॿुधे मां छा चयो छा थी चए छोकिरी साईं अहिड़ी ॻाल्हि त कान्हे हिकिड़े भेरे मां कुझु अहिड़ो शब्द चई वेठमि मुड़ुस खे उन थोरो हथु कयो ॿी काई ॻाल्हि कोन्हे सम्झियो अञा इन ॻाल्हि खे मञंदो आहे न जेकी मां चवां थो थोरो मुफ़्त जी रोटी न खाऊं असां पंहिंजा बसि छोकिरी भॻवान खां पुछे थो अर्जुन साईं सन्यासी सृष्टि या कर्म फल त्यागी सृष्टि ते बेटा कर्म फल त्यागी सृष्टि पढ़ो ठारो ध्यान जेके कर्म करे उनजे फल जो त्याग कनि था उन्हनि मां साधना मां असांखे मिलंदी जेको सन्यासी सरल नास उन में असांखे छा मिलंदो सवाइ उपदेश ॾे असांजे कंवराम मां सॼी करणी मिलंदी न कीअं दया कजे कीअं खिमा कजे धर्म जा पूरे रूप उन में संतनि जेतिरो न हुयो कोई त गुण असां खणी वञूं न श्री राम त असां धर्म करे सघूं पोइ सुखी करे थो असांजो नगर धर्म जे पहिरियों मुंहिंजो इहो दौरु हलंदो भई डॉक्टर गॾु थियनि असां पंचायत असांजा ॿार असांखे मंडल ठाहे नगर जी शेवा कनि था पर असां पंहिंजनि खे नगर छो विसरियल आहे कंहिंजूं ग़रीब कन्याऊं आहिनि के ॿार ग़रीब आहिनि कंहिंखे किथे न आहे पंचायत तरफ़ां ई शयूं छो थियूं हलनि राम
धर्म ते कीअं नगर हलंदो असांजो? वसे नगरी जीवे राजा धर्म का उपकार। धर्म थे असांखे पैसो थे सर्वे कयूं, कंहिंखे मसवाड़ नथो ॾेई सघे, कंहिंखे बिजली जो बिल कटियो पिया तारीख़ हुनखे बिजली पहुचाए ॾियो, कहिड़ी दिक़त थी न बाबा, ॾींदड़ कोन पुड़ंदो, ॾींदड़ कोन पुड़ंदो। दादू दिया भला है दिया करो सब कोय, तब लग मस्त न पाइए जब लग दिया न हो। दिए सर्व सिद्ध होए दिए बिन लेतन कोई, दिए सर्व सुख भुंज राज करे सब लोई। दिए साध वे साध दिए गुरु होए सुप्रसन्नो, दीन जमगढ़ मार कहे सब धन धनो। इया जगो स्तुत करे त्रिलोकी जसो होए, दिए दसोना फिर मिले दिया करो सब को। बाकी के लगे पियो भाई अञा जनरेशन ते आप आदमशुमारी जे कंट्रोल नथो थिए। अरे छो राम एॾा छाम जा करोड़ छड़ा यादव हुया, उहो त पढ़िया पिया, छा न पढ़ी सघंदा आहिनि। असां ईश्वर जो भरोसो छो थो वञे? मां जेको श्लोक पढ़ियो पिए, देनहार सत जीवन हारा मन मूर्ति तांज सहारा, दोष नहीं काहू को मीता माया मोह। त हिते सभिनी खे दाता पंहिंजी रोज़ी ॾेई रहियो आहे। चयो उहा कहिड़ी शइ आहे जेका हिक जी नमूना ॾे? चयो धरती माता। हिकु ॿिनि पोखे जेतिरो सलो थी ॾे, उहा अञा ताईं ॾे थी, नथी ॾे छा? राम ऐं जेतिरो निष्काम भाव में वेंदासीं, शेवा जेतिरी गुप्त कंदासीं शरीर जी, ओतिरो सुख वधंदो। जेतिरो गुप्त में दान हलाईंदासीं ओतिरो धन वधंदो। जेतिरो गुप्त में नाम जपो ओतिरो वधंदो। दान जे पासे खे घणी ॿोलण जी न कयो, राम बसि चुप चुप में जेतिरो ॿोलींदे तुंहिंजो फल नष्ट थी वेंदो। कलयुग में गुरु नानक साहिबु लिखियो, धर्मी धर्म कर है कावा है। धर्मी जेके धर्म कंदा उहे करण खां अॻु में फल नष्ट करे पोइ धर्म कंदा। खणी ईंदो हाली ॾेखार कंदो, अड़ी हे छा कई? मां तव्हांजे फल जे वधाइण लाइ गृहस्थी आयो, तव्हां सुखिया रहो, हे तव्हांजो नुस्ख़ा था ॾियनि पिया पंहिंजे प्रैक्टिकल। श्री राम बसि हाणे जेतिरो ई हलाइजे, पर हे न आहे त भंडारो हले पियो, हेॾे सत्संग हले पियो, हे थींदो कोन। राम थोरी थी क्यों भंडारो हले सुठो क्यों न हारा धर्म भाग सिंह कयूं सत्संग जे सां मुंहिंजा भितर सतनाम जो मूंखे मां पंडित जा कथा कोन भॼन आहे, चल कंहिंखे कुझु लॻी वञे बसि भलो थी असां करे ध्यान संतनि जी। मेहरबान मेहरबान सार मेरा मेहरबान, मेहरबान मेहरबान सार मेरा मेहरबान, मेहरबान मेहरबान सार मेरा मेहरबान, मेहरबान मेहरबान सार मेरा मेहरबान। जिया सगल कुंदे दान सार मेरा मेहरबान, जिया सगल कुंदे दान सार मेरा मेहरबान, मेहरबान मेहरबान सार मेरा मेहरबान, मेहरबान मेहरबान सार मेरा मेहरबान। तू काहे डोले चानिया, तुझ राखे न सिर जान हारवान, राखे न सिर जान हारवान। पैदाइश तू किया, तुम पैदाइश तू किया, कोई दे आधारवान, कोई दे आधारवान। मेहरबान मेहरबान सार मेरा मेहरबान, मेहरबान मेहरबान सार मेरा मेहरबान। उठो अमृत वेले उठो, गांवनि वारी ज़िंदगी सलाह थे, निशारी ज़िंदगी अंश कराया असांखे। असां प्रभु जो ध्यानु कयूं, परमात्मा जा गुण ॻायूं। अहिड़ी रूह जी खुराक आहे, अकेला न महसूसु थींदी। राग ॻाईंदो वञे झंगनि में, रातिनि जो अंधारनि में वेंदा रहंदा, ॻाईंदा वेंदा रहंदा। श्री राम।
जिन्ने उपाई मेजनी जिन्ने उपाई मेजनी सोई करदा सारवा सोई करदा सारवा घट घट मालिक दिला घट घट मालिक दिला प्रभु खे याद कयो प्रभु असांखे प्रकृति जे रूप में हथ में आ प्रकृति में पुरुष समायल आहे प्रकृति छा खे चइबो आहे यादि रखूं पंज तत्व टे गुण पंज तत्व टे प्रकृति कंहिं संत खां पुछो चई परमात्मा रोज़ ई हथ में छो नथो ॾेखारे धरती जे माध्यम सां छो थो ॾे राम चई हुनखे थोरो क़दुरु पवंदो मुफ़्त में मिली वञे त ईअं मुफ़्त में विञाईंदा रोज़ी सभिनी जी लिखियलु आहे पर धरती जे माध्यम सां माना दुकान ते जेको सौदो पियो आहे उहो सभु धरती में निकितल आहे ऐं जेके बंगला जायूं ठहियल आहिनि उनमें शयूं टे लॻल आहिनि हिकु लोह ॿियो काठ टियों मिटी चोथी शई कान्हे धरती थी न लोह बि नवनि क़िस्म जो धातु बि खाणनि में न खाणे बि धरती ते न सगली धरती माल धन सगली धरती माल जो हिकिड़ो धन सां थिए थो धन जे माल सां इहा ई रोल हले थी माल ॾेई पैसा वरितासीं पैसा ॾेई माल वरितोसीं श्री राम मुंहिंजा प्यारा त हिते धरती जे माध्यम सां त थोरो हुनखे क़दुरु पवंदो पंहिंजे महिनत जो इहो ई परमात्मा सॼी ज़मीन हिकु तरह ठाहे छॾिया न ठाहिया छा पर खड़ खुबी थी ठाहे थोरी महिनत कंदो त हिनखे क़दुरु पवंदो छॾ प्रभु जे असांजो हर वक़्तु ख़्यालु वञे माया माया जीव खे अंधो करे छॾियो माया धन धन हरे राम कर्ज बि छा थिए जंहिं जॾहिं मगरबी तीर्थ असां वटि अची वञे सम्झो कर्ज बि अची वञे चोॾहां सॼे मगरबी तीर्थ भारतीय संस्कृत नाले में मिटकी पई राम शल इंसान थियूं शल इंसान थियूं गीता में हिंदू जो रोज़ किथे कोन आयो तूं धर्म जो धारण कर जेके धर्म जा अंग आहिनि उहो धारण कर चाहे हिंदू वॾो या मुस्लमान गुरु नानक साहिब को पुछूं चाहे शुभ अमला बाझूं दोनों रोज़ सुठनि अमलनि खां सवाइ ॿिन्ही खे दरगाह में रोअणो पवंदो चाहे उहो हिंदू हुजे चाहे मुस्लमान हुजे ज़ात न आहे ॾात ते ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो वहे चाहे हिंदू क्या परवाह है करणी परवाह हिंदू हुजे छा मुस्लमान हुजे छा श्री राम हिकु नंद सिंह बाबा संत आहे कलेरवा में कॾहिं पंजाब में वञण थिए जंहिंजो 22 एकड़ में ठहियल आश्रम आहे छा 22 एकड़ में तव्हां थी आहियो गॾु 36 साल गुफ़ा में तपशा कई अथऊं शेर में वेठा हूंदा बेटा रखणी न आहे काथे और पकी पकाई रोटी अचणी आहे सिर्फ़ु चांहि जो भंडारो हलंदो आहे न अन्न वठणो आहे न तयारु थियणो आहे उमास ते लखे ख़ल्क़ ईंदी आहे पकी पकाई अहिड़ा 10-12 नानक सर नाले सां आस्थान आहिनि जिते पकी पकाई रोटी कोई गुप्त न ढंगबाज़ी न भाई हुते बंदोबस्तु थियो भई ॾेखारे छॾियो भई हिते नथो थिए ओॾो थो अचे त मां पुछां पियो आख़िर 22 एकड़ आश्रम कीअं ठहियो जेकॾहिं भेटा बि रखणी कान्हे न वठणो आहे न काथे ग्रंथ साहिब जॻह भेटा रखणी आहे उन 6 ॾींहं गुरु नानक साहिब खे ग्रंथ साहिब में प्रकट कयो उन संत त मां पुछां पियो चई जेको आसूदौला नवाब हुयो लखनऊ में उनजी आत्मा हिन नंद संग में आई हे ॿियो बि ॿुधायो मतलब तो मुसलमान हो आत्मा ने मुसलमान में छा श्री राम जिन्ने उपाई में जिन्ने उपाई में जिन्ने चोरी करदा घट घट मालिक धरती के माध्यम से और धरती को पानी के माध्यम से चई पानी जी शयूं बाहि के माध्यम से हवा के माध्यम से मोबाइल ताण जो अचे तो हिते बिजली भी लगल आहे मिट्टी जी शयूं भी आहिनि पर हवा से पहुंचे थी परमात्मा पंजनि तत्वनि के रूप में केॾो असांखे परमात्मा साधन के रूप में असांजे हथ में आहे
चल साधन खण खाने में साईं की नालो तो वठो उनखे जाक नालो श्री राम भगवान जो नालो वठी कंहिं बि शइ खे अपनायूं त असांजो भलो थींदो असांजो खाइण सभु हक़ हलाल थी वेंदो राम असांजो चोर नालो न पवंदो गृहस्थी आहियूं बसि थोरो साईं यादि हुजे साईं यादि सदा हूंदा बसि तूं विसरे तां सभु को लागू जीत आवे तां शेवा भॻवान जो संतनि जो पासो न छॾियऊं पंधु कयूं वॾो फल मिलंदो प्रभु कृपा कंदो हा कुदरत की मन करे 5-6 महीने में जीव जी करे इन पिंड खे रास करणु मालिक शल मौत यादि हुजे शल मौत यादि हुजे जो बातों को भूल मत जो चाहो कल्याण नारायण मौत को दूजा श्री भगवान शरीर की 6 अवस्थाऊं गर्भ में अचणु जन्म वठणु बालपन जवानी बुढ़ापो मृत्यु राम पर गर्भ में अची वाला महीने निकाल थी वेंदो 2 महीने कहिड़ी घड़ी कहिड़े मिंटे मरण निचे आहे इहो पक न आहे त ॿारु ॼाईंदो बि न या ॿारु थी वॾो थींदो अलाए न थींदो छॾ साईं यादि हुजे त असांजो पाप न थींदो श्री राम बसि साईं खे सदाईं फ़क़ीर पुट खे सम्झाए पियो पुट हे 3 ॻाल्हियूं यादि कर जंहिं महिल सुम्हे इहे 3 ॻाल्हियूं चवंदो कर साईं मां सां गॾु आहे साईं मां सां गॾु हा साईं मां सां गॾु आहे पर साईं मूंखे ॾिसे थो और साईं मुंहिंजे अंदरि वेठो इन फ़क़ीर को पाप न थियो जीवन सफल थियो चलो असां साईं खे आदर नादर सम्झूं हर हम तेरी सुख पाया हम तेरी सुख पाया सदा मालिक की अरदास सदा मालिक की अरदास मेहरबान 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 साईं मेरा मेहरबान ये सकल को दे दान साईं मेरा मेहरबान ये सकल को दे दान साईं मेरा मेहरबान 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 साईं मेरा मेहरबान 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 साईं मेरा मेहरबान तू लाले ला रतों वतने तू रंग कोड़े करें केतरा नाला निहार मन जाते करें सियार से दी रंग वंदर दरिया सुभर भरिया काम तुंजा कम उतारे अरवा के उतारे हरवा तो का मूला सुबह जो दरिया शाह के दर्शन करण मटको पियो हुजे सुबह जो उथी करे कजे दूल्हा जो दर्शन दुख भरी सब दूर थिया ताज़ो थियो दिनो अहिड़ो लाल रतन जो दीदो नाम सरबत
अरे असां आत्मा जे रूप में आहियूं, सभु पाण ई आहियूं, पंहिंजो ई क़दुरु कयूं था, पंहिंजी शइ जो ई क़दुरु कयूं था, सभु मां आहियां इहो ज्ञान आहे। श्री राम सभु तूं आहे, इहो ई भक्ति आहे। असां क़दुरु कयूं जल जो, धरती जो। नमस्कार है मुंहिंजी माता, मां धीरज ॾिजां। सुबुह जो उथी धरती खे मथो टेके हुनखे धीरज ॾियो, जल जो दर्शन कयूं, अग्नि खे हथ जोड़ियूं, सूर्य खे हथ जोड़ियूं, आशीर्वाद वठूं, शक्ति मिले। श्री राम ब्रह्म मुल्क में पंहिंजो भॻवान जो ध्यानु कयूं, अतिथि जॻियो, भूत जॻियो, कुझु कुतनि खे कांवनि खे ॿारूं, पाट पई हुजे घरनि जे ॿाहिरां, थोरे पुञ में वॾो फल। कोई म्यूनिसिपालिटी कोन खणाईंदी, ॿ पाटियूं असांजूं पयूं हूंदियूं। पाणी पियो हुजे, चाहे ग़रीब हुजे सेठ हुजे, हिकु पाणी जो पियो हुजे, जंहिं महिल ॾूठी रोटी बचे थी, जेकी बि आहे उहा ॿार उन सदन खां ॿाहिरि पई हुजे, माना कुतो गांव खाई हुजे, भलो थींदो। कंहिंखे मथां जो सायो आसर आहे, फ्लैट सिस्टम आहे, कंहिंखे कोठा आहिनि पंहिंजा, न त केलियूं त आहिनि, ॿ पाटियूं पयूं हुजनि, उते पखी वीचारा जोगो खाई वेंदो। गृहस्थ जो कल्याण थींदो। बाबा पुण्य दान का करे शरीर, सो ग्रही गंगा का नीर। मां निर्मल थींदो, धन जी शुद्धि थिए असांखे। तंहिं लाइ लाल साईं सभिनी जो भलो कंदो। मां वेनती कयां, लाल भलो सदाईं कंदो, पर पाणी जो क़दुरु कयूं, पाणी जो क़दुरु कयूं। जल जिया पो, जल जिया पो। हेॾे खंडवा वियासीं, हिकिड़ो सेठ मिलियो, मां साईं हितां गॾु वञो, लखनऊ खां हलियो, असांजे हिन में अकोला में वेठो आहे। चए पियो साईं शहर में पाणी कोन्हे और टैंकर ते पाणी बि तॾहिं असां वठंदा। अरे राम, के कालम बाग जा ॿुधाईंदा आहिनि साईं, 2 कलाक नलको अचे त वरी जोड़ां, हे त हे लॻा टाइम सां खणी हो। मुंहिंजा प्यारा, पाणी जो क़दुरु कयो। जीअं लोटी मां पाणी छंडा हणिबो आहे, तीअं उन चौंटी खे हथ में झले बि हो, जंहिं महिल छंडो हयोसीं वरी ईअं बंदि कयूं, छंडो हयोसीं वरी बंदि कयूं। अरे ॿार बि ईअं कनि, असां बि ईअं कयूं त सम्झ त नथी। पंहिंजे स्टाफ वञिणो आहे, सजायो जेतिरो वञे, अजायो ज़रूरु न वञे। राम वॾा केॾो चवंदा, जंहिंखे पाणी जो क़दुरु कान्हे, कहिड़ो क़दुरु कयो। जीअं बि असां हलियूं, पाणी जो छा कीअं हुजे। बसि लाल साईं सभिनी जो भलो कंदो, हिदायत बनायो, मुंहिंजे हृदय में आयो, मुंहिंजी आत्मा में आयो। संत चवंदा आहिनि, जेके असां ॿोलियोसीं छल हृदय में रखिजो, बसि तो तव्हांखे कृपा कंदो, लायो सिलायो थींदो। बोल गुरु नानक देव, हले चले दरिया त मौजी मौज करे। संभाली दे शान बारी दे शान, बारू भल कयो। जान गुरु करे बेनती संकट आपे जाने करे, आप आपे जाने तेरो नाम सच है, सचारियां बोला निरंकार। जय 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 माता रामचंद्र, जय 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 श्री कृष्ण गुरु, जय 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 गुरु नानक साहिब की, जय 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 बोलो अमर लाल की, जय 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 सत्य सतगुरु साहिब। राम कृष्ण भगवान की जय, महादेव की जय, सदगुरु वसन ब्रह्मशा पारुषा सदगुरु साईं घोटाराम सत्य साईं सुदाम श्री साईं कवराम महात्मा की जय, गंगा मैया की जय, साधु सितंबर खां 10 साल वर्ष सां बाबा जी थी है, उनके 50 साल में मिलिया मल्हाइण जो, और 100 साल सच्चे साईं जो साईं साधराम साहब कृपा कर अगले वर्ष के हुआ बाई चांस दौरो में 100 साल सिंध में हिंद में विदेश में मल्हाईंदा, हिते मौक़ो थी वियो। पर हूअं त ॿ भेरा वियांव ते ॿारनि जिते आया, 2001 में ख़ासि घुरायो वियो। 3 भेरा दिल्ली आया आहिनि, सिंध खणी आया आहिनि, सिंध मोटी आहिनि। कंहिं 4 भेरो बि हाणे साईं पाण उपस्थित में मेलो मल्हायो वेंदो। बाक़ी भारत जा संत गुणी ज्ञानी कलाकार, 2 टे फनकार सिंध खां अचनि था,
ਸੁੱਖਾਂ ਦਾ ਆਨੰਦ ਵਰਦਾ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦਾ। ਬੋਲ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਜੈ।